असां टंडोबागो शहर में मौजूद आहियूं, जिते बदीन ज़िलो बचाव कमेटी जे अॻुवान जेको आहे मौजूद आहिनि। सैयद ख़ुदा शाह जी अॻुवानी में जेको हिते जेको आहे उन हिते ई जेको आहे इजलास को ठाहियो आहे पाणी जी खोट जे हवाले सां आईंदा लाइमल तयारु करण लाइ। अचो त उन खां पुछूं असांखे छा था उन हवाले सां ॿुधायो। ऐं असांजा मुतालबा आहिनि त बाबा हिन वक़्तु जॾहिं कोटली बैराज ते 30,000 क्यूसेक पाणी बीठो आहे त पोइ शार्टेज छो आहे? फ़क़ति 6% खोट में तव्हां 100% शार्टेज कयो पिया, या तव्हांजी इंतिज़ामी ना आयली आहे या ख़तमु कयो? असांजा जाइज़ मुतालबा आहिनि। असां 2019 खां वठी एहतिजाज कंदा पिया अचूं त बाबा बदीन में पाणी जी सप्लाई पहुचायो असांखे। असांजूं बनियूं बंजर बणिजी वियूं आहिनि, असांजा ॻोठ तबाह थी विया आहिनि, शहर तबाह थी विया आहिनि, वॾा हिकिड़ा मुआशी नुक़सान थी रहिया आहिनि। मतलब बदीन ज़िले में जब पानी की शदीद खोट है, बदीन में पानी की खोट जो जेके सबब है हिकिड़ो त हिकिड़ी मथां खां दरिया में पानी की खोट है, पर मुंहिंजे ख्याल सां जेका पानी की खोट है उन में वॾे में वॾो हथु जेको आहे मैनेजमेंट जो आहे, मतिलबु मिसमैनेजमेंट आहे असां वटि। सही ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको खोट आहे उनजो वधि में वधि जेको ज़िम्मेवारु आहे उहो असांजो सीडा जो इदारो आहे। सीडा हिकिड़ो सियासी अखाड़ो आहे, सीडा जे करे पाणी जी विरासत न पई थिए। असां वटि ॿिनि क़िस्मनि जा चैनल आहिनि, हिकिड़ो नॉन पेरिनल, ॿिया पेरिनल कैनाल। असांजो अॼु ज़िलो बचाव कमेटी जो इजलास टणोबागो में थी रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त असांखे हींअर पाणी फुल गेज ॾिनो वञे, छो त जुलाई जो ॿियो हफ़्तो शुरू थी वियो आहे ऐं अगस्त में त आम बरसातूं शुरू थींदियूं। जेको हंगामी इजलास में जेको आहे सो इहा जेको आहे सो आप अमलदार या सीटा खां घुर कई त बदीन ज़िले में फ़ौरन जेको आहे पानी जी केतिरा तो खोट आहे उहो ख़तमु करे बदीन ज़िले जे समूरनि जेको आहे वाहन ऐं शाखुनि में पानी जी जेको आहे फिराम कयो वञे, जी जेको आहे आबादगार पंहिंजा जेको आहे फसल पोखे माशी बिरान खां जेको आहे निकिरी सघनि। इसाक मेमन, सिंध टीवी न्यूज़, टंडोबाग।